जी नाज़रीन, तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दौड़ में नादराफ़ी भरिसां हथियारबंद रोशन अली मीरानी खां मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया त दौड़ में फुर जो वाक़ियो पेश आयो आहे। नादराफ़ी भरिसां हथियारबंद ॻोठ फोटो खान मीरानी जे रवासी रोशन अली मीरानी खां मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि। तव्हांखे असां ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दौड़ में हथियारबंद रोशन अली मीरानी खां मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया त दौड़ में नादराफ़ी भरिसां हथियारबंद रोशन अली मीरानी खां मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि।